अमेरिका सां छिकताण शुरू थियण बाद ईरान तरफ़ां ग़लती सां यूक्रेनी जहाज़ किराइण जे नतीजे में अमले समेत 176 ॼणा अजुल जो शिकार थिया हुआ, जिन में 82 ईरानी, 57 कैनेडियन, 11 यूक्रेन जा शहरी भी मौजूद हुआ। ईरान तरफ़ां जहाज़ किराइण बाद काफ़ी अफ़वाह गर्दिश हेठि रहिया, पर बाद में पाण ईरानी हुकूमत वाक़े खे पंहिंजी ग़लती करार ॾींदे एतिराफ़ कयो ऐं माफ़ी पिणु वरिती। ईरान जी अदालत ऐलान कयो त यूक्रेन जे मुसाफ़िर जहाज़ खे मारे किराइण वारे वाक़े जे ज़िम्मेवारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अदलिया जे तर्जुमान गुलाम हुसैन इस्माइली मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जहाज़ तबाह करण वारे वाक़े जी वसी जांच कई वई, जंहिं बाद कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ईरानी अदालती तर्जुमान उन ॻाल्हि जी वज़ाहत न कई त इन सिलसिले में केतिरनि माण्हुनि जी गिरफ़्तारी अमल में आई आहे। उन खां अॻु ईरान जे सदर हसन रूहानी यूक्रेन जो जहाज़ किराइण वारे हादसे जी जांच लाइ ख़ासि अदालत जे क़याम जो मुतालबो कयो हो। ईरानी सदर हसन रूहानी टेलीविज़न ते ख़िताब कंदे हादसे खे दर्दनाक ऐं नाक़ाबिले माफ़ी करार ॾींदे मामले खे मंतक़ी अंजाम ताईं पहुचाइण जी ख़ातिरी कराई हुई। संदसि चवणो त हादसे जी ज़िम्मेवारी हिक खां वधीक माण्हुनि ते लागू थिए थी, जंहिं जे ज़िम्मेवारनि खे सज़ा ॾिनी वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk